अल्लाह तव्हांजो मोहब्बतूं कायम ऐं दाइम रखंदो। रब करीम सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी सच्ची गुलामी में जियारींदो। मुस्तफा जे गुलामी वारो शल मौत नसीब फरमाईंदो। असीं खुश नसीब ऐं खुशबख्त आहियूं जो असांजो ताल्लुक मोहब्बत ऐं गुलामी वारो ॻंढापो बिनी जहाननि जे सरदार मदीने वारे ताजदार असां अधु सुभान अल्लाह चओ था अधु चुप में आयो। सर्दी भी माशाअल्लाह शुरू थी वई आहे। जे थथा माण्हू जे थथ थी अधु पर इश्क वारा जे थथ थी वध। तव्हां वध आयो अले अधु आयो खुदा खुश कंदो। सोने नबी जी सिफत सना तारीफ तौसीफ इश्क वारा प्याथा गायन गाईंदा रहंदा सारी जिंदगी गाइजे तब खुटण जी ना। पूरो रबीउल अव्वल आशिकन मीलाद मल्हायो। मुस्तफा जे अचण जा जश्न मल्हाया। खुशू मल्हायूं मिठा कुरान खां पुछूं त महबूब आया। असीं उन जी खुशी भी मल्हायूं था पर हुजूर आया छा जे लाइ? मकसद कहिड़ो खणी आया? हिन दुनिया वारनि खे ॾियण छा आया? हुजूर असांखे छा ॾेई विया? छा सेखारे विया? कहिड़ो रस्तो वठाए विया? पोइ गुलामनि जो कम आहे पंहिंजे आका जी फर्मा बरदारी करण। आशिकन जो कम आहे पंहिंजे महबूब जी इताअत करण। जे नबी जे अचण जा जश्न था मल्हायूं, जे आका जे अचण ते खुशू था मल्हायूं, मीलाद जा जुलूस था कढूं, मीलाद जूं महफिलूं था सजायूं, कॾहिं सोचूं त उहो नबी असांखे ॾियण छा आयो? ॾेई छा वियो? चई छा वियो? ऐं असीं छा था वेठा कयूं? क्या ॻाल्हि सोचजे न? साईं एजाज अली शाह के मुरीद जे गोठ में वञे, बाहूं ॿधी थिए, साईं जे अॻियां गुलाब जा गुल छटे, अदब करे, एतराम करे, ऐं साईं हुकुम ॾे त पुट पाणी जो गिलास त प्यार। चएसि हथ पंहिंजा ॿधी वञी पाणी पाण। बाहूं बि ॿधई, रस्ता सवायई, अदब कयई, गुल छटई, झुमरियूं हयई। मुर्शिद जे अचण ते वॾी आजियां वॾो इस्तक़बाल कयई पर मुर्शिद जो चयो न मञी। इहो कहिड़ो आशिक़ चइबो? कहिड़ो मुरीद चइबो? इहो कहिड़ो अदब चइबो जेको मुस्तफा करीम जो फरमान न मञे? मुंहिंजे आका जे अचण ते ख़ुशी बेशक मल्हायो। इहा ख़ुशी असां सुञनि जी सुञाण। मीलाद मल्हाइण असां सुञनि जी सुञाण। मीलाद मल्हाईंदासीं, मीलाद खां न रुकिया ई न रुकबासीं, पर जेको पैगाम मदीने वारो खणी आयो इहो मञण बि जेकमाबाद वारे आशिक़ रसूल जे मथां फर्ज़ आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मिय्यल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित्तौरात वल इंजील। उहे माण्हू आशिक़ सच्चा उहे आहिनि, मुरीद सच्चा उहे आहिनि, उम्मती सच्चा उहे आहिनि, ताबेदार सच्चा उहे आहिनि। अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल, जेके रसूल जी ताबेदारी कनि, रसूल जी इत्तबा कनि, रसूल जो चयो मञनि, रसूल जी फर्मा बरदारी कनि। कहिड़ो रसूल? जेको के उस्ताद वटि न पढ़ियो आहे पर सॼी दुनिया वारनि खे पढ़ाइण आयो। के उस्ताद के दुनिया जे आलिम मुबल्लिग मुकर्रर मुदर्रिस हिन आका के न पढ़ायो आहे, हिन के पढ़ाइण वारो अल्लाह पाण। वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। हबीब जो कुछ तू न ॼाणदे है तोखे असां पढ़ायोसीं। या न ठरिव? पोयां बि ॻाल्हायो, दिल ठरी जो नबी के मकतब में के मदरसे में
न पढ़ियो पर सजी दुनिया जा मकतब ऐं मदरसा उन महबूब जे इल्म के पिया था वंडन खुदा जाने हुजूर जो इल्म मुस्तफा करीम जी मारिफत जेको उम्मत के इसरार दई विया उम्मत के जेका रूहानियत दई विया इल्म दिनो तफसीर दिनो तदरीस दिनो तसव्वुफ दिनो ज़ाहिर बातिन जा उलूम दिनो 1000 साल गुजरिया हैं उम्मत पई थी वंडे मदरसन में किथे हदीस आ किथे फिक्र आ किथे मंतिक आ किथे उसूल आ ये सब इल्म मुझे दिल पर मोहम्मद जे इल्म जी खैरात आहिन पिया था वंडजन पर इल्म खुटो ना है ॾींहों ॾींहुं अञा पियो थो वधे छो त हिन हबीब के अल्लाह पाण पढ़ायो ऐं रब फरमायो यजदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील इन नबी जी सिफत तारीफ वखाण तौरात में इंजील में ज़बूर में सोहफ़े इब्राहिम में सोहफ़े मूसा में जेतरा भी आसमानी किताब आया जेतरा भी पैगंबर आया उन्हनि नबियनि ते जेतरा भेरा भी वही जो नुज़ूल थियो जिब्रील आसमानी पैगाम खणी आयो हर वक्त में हर नबी जी मजलिस में हर आसमानी किताब में मुझे लजपाल नबी जी सिफत तारीफ वाखाण हुई सुभान अल्लाह तौरात जे अंदर मुझे आका जी तारीफ अल्लामा सफीरी शारह बुखारी जो शरह लिखियो अथसि उन हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे त मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो हुयो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में हिकिड़ो माण्हू वफ़ात करे वियो ॾाढो ज़ालिम हो वॾो चाफिर हो वॾो सरकश हुयो मरी वियो माण्हुनि उन जो जनाज़ो न पढ़ियो उनखे गुस्ल न ॾिनो कफन न ॾिनो उनखे टंग खां केले शहर जे ॿाहिरो अरूड़ी ते फिटो कयो ही ज़ालिम आहे मरी वियो छाजो हिनखे ख़त्मो छाजो दुरूद उनखे वञी फेर ते उछलायूं हेॾो उनखे उछलाए मोटिया आहिनि होॾो जिब्रील अमीन मूसा कलीमुल्लाह वटि लही विया मूसा मुंहिंजा प्यारा मूसा तुंहिंजी कौम में मुंहिंजो दोस्त गुज़ारे वियो तुझी कौम वारनि उनखे अरूड़ी ते उछलायो आहे मूसा वञ उनखे गुस्ल तूं ॾे कफन तूं ॾे जनाज़ो तूं पढ़ ऐं पैगंबर जंहिंजो जनाज़ो पढ़े पैगंबर जंहिंखे गुस्ल कफन ॾियारे इहो केॾो ख़ुशि नसीब हूंदो जॾहिं माण्हुनि ॿुधो त हज़रत मूसा ख़ुदि जंहिंजे जनाज़े ते गुस्ल ॾियण ऐं दफ़न करण जे लाइ आयो आहे कौम पलटी पई मुरीद भॼी आया ईसा हज़रत मूसा जा उम्मती असहाबी टोड़ी आया ॾिठो त माण्हू त उहो साॻियो ई आहे हुक्म मुताबिक हज़रत मूसा जे गुस्ल कफन दफन जो इंतजाम कयो अर्ज़ कई मालिक तुंहिंजा राज़ निराला आहिनि तुंहिंजा हुक्म अजीब आहिनि माण्हू चवनि था ज़ालिम हो माण्हू चवनि था सरकश हुयो तूं चवीं थो मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजा मौला हिन त ज़िंदगी पंहिंजी ग़िफ़लत में गुज़ारी पर हिन जी कहिड़ी अदा तोखे वणी हिनखे पंहिंजे दोस्तनि में तो कीअं ॻणियो रब्बे करीम फरमायो मूसा ही बराबर गुनहगार हो बदकार हुयो पर हिकड़े ॾियारे तौरात खोली तौरात जूं तख़्तियूं वराई उते मुंहिंजे महबूब मुहम्मद जो नालो लिखियो मुझे सोने नबी जो नालो लिखियल ॾिठई उन मुझे महबूब जे नाले खे चुमी वरी ॿी जाइ ते तौरात जी तख़्ती पलटाई वरी उते बि मुझे हबीब जो पाक नालो लिखियल ॾिठई उनखे चुमी अखियुनि सां लाथई वरी ॿी जाइ ते तौरात खोली तौरात में मुझे हबीब जो नालो लिखियल ॾिठई उनखे चुमी बस हिन जी इहा अदा मूंखे वणी वई हिन जा गुनाह बख़्शे हिन खे जन्नत जो हक़दार पंहिंजे दोस्तनि में शुमार कयो
कुरान फरमाए तो अल्लज़ी यजदूनहु मकतूबन इंदहुम फित तौरात वल इंजील मदीने वारे जो जिक्र तौरात में भी लिखियल हो तॾहिं तॾहिं चुमियो न तॾहिं त इहो जन्नत जो हक़दार बणियो न तौरात में लिखियल हो हबीबन जो जिक्र इंजील में लिखियल हुयो हबीबन जो जिक्र ऐं इंजील जो साहिब हज़रत ईसा रूहुल्लाह पियो चवे व मुबश्शिरम बिरसूल मां तव्हांखे मुबारक थो ॾियां उन रसूल जी याती मिन बादी जेको मूंखां बाद में अचण वारो आहे इस्मुहु अहमद सुभान अल्लाह जंहिंजो नालो अहमद हूंदो ईसा ख़ुशख़बरी पियो ॾिए छो त ईसा जे इंजील में मुस्तफ़ा जी तारीफ़ लिखियल हुई इंजील जो पुराणो नुस्ख़ो हाणे त तारीफ़ थी वई तब्दील थी वई इंजील जो पुराणो नुस्ख़ो जेको इंजील बरनबास सॾिबो आहे उन में अञा ताईं बि इहा आयत लिखियल आहे हज़रत ईसा थो चवे त उहो आख़िरी फार खलीत ईंदो उहो आख़िरी रसूल ईंदो जे मुंहिंजे वक़्त में उहो हबीब अची वञे उन जी जुती सिधी करण मां पंहिंजे लाइ फ़ख़ुर सम्झंदुसि केरु थो चवे ईसा रूहुल्लाह चओ केरु थो चवे ईसा रूहुल्लाह त मां उन हबीब जी जुती सिधी करण पंहिंजे लाइ फ़ख़ुर महसूस कंदुसि मिठा क़ुरान तो फरमाए त मुस्तफ़ा जी वाखाण मकतूबन इंदहुम फित तौरात वल इंजील तौरात में नबी जी वाखाण इंजील में नबी जी वाखाण मुंहिंजा मालिक भला एॾे शान वारो नबी जो हिन जेकमाबाद वारनि खे ॾिनई एडी अज़मत वारो रसूल एडे शान वारो पैगंबर इन उम्मत के ॾिनुई हबीब मक़सद केड़ो इन महबूब जे आमद जो मोकलण जो मक़सद केड़ो रब तो फरमाए त यअमुरुहुम बिल मअरूफ मुंहिंजो हबीब नेकियुनि जो हुकुम ॾियण छाजो नेकियूं सेखारण आयो चंगा कम सेखारण आयो वयनहाहुम अनिल मुनकर ऐं रोकण आयो आहे बुरनि कमनि गंदा कम नाशाइस्ता कम बुरा कम उन्हनि खां मुस्तफ़ा रोकण आयो आहे सुठा कम सेखारण आयो व युहिल्लु लहुमुत तय्यिबात जेके पाक शयूं आहिनि उहे हलाल करण आयो वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस जेके खबीस शयूं गंदियूं शयूं बुरियूं शयूं नुक़सानकार शयूं उहे हराम करण आयो सुठियूं शयूं हलाल बनाइण आयो आहे ख़राब शयूं हराम करण आयो आहे मूं नबी खे मोकिलियो उन जे मक़ासद मां इहो बि मक़सद आहे हबीब जे आमद जे मक़ासद मां हिकु मक़सद इहो बि आहे त नापाक शयूं पंहिंजी उम्मत ते हराम करण आयो आहे ऐं पाकीज़ शयूं हलाल करण सुभान अल्लाह पुट ज़मीन मां जेके बि शयूं उभरनि थियूं फुटनि थियूं ज़मीन मां असांजो खाधो पीतो सभु ॻाल्हायो तव्हां चवंदो असां गोश्त था खाऊं मच्छी था खाऊं पर इहे बि जे गाह ज़मीन मां न थिए त इहो घोड़ो किथां थिए ॾोंहुं किथां थिए मेर बकरी सभु शयूं ज़मीन मां उभरनि थियूं फुटनि थियूं जंहिं ते जियापो आहे ज़िंदगी जो दारो मदार इंसानी ज़िंदगी जानवरनि जी ज़िंदगी हयातयात जेका बि आहे उन जो दारो मदार उभरण वारियुनि शयुनि तां आहे हाणे मदीने वारे साईं क़ुरान तो फरमाए त पाक शयूं हलाल करण आयो आहे ऐं पलीत शयूं हराम करण आयो आहे सोहणे नबी फरमायो उम्मत खे ऐलान हिकिड़ो जुमिलो आहे महबूब जो तवज्जो कयो त मां अर्ज़ कयां हुज़ूर जो हिकिड़ो जुमिलो आहे साईं फरमाइनि था ज़मीन मां उभरण वारियूं हड़ई शयूं हलाल थो कयां बस
जंहिंमें ॿ इल्लतूं हुजनि उहे तव्हां ते हराम आहिनि, सुम ऐं सुकर। सुम जी माना ज़हर, जन शयुनि में ज़हर आहे, जन शयुनि में नशो आहे। इहे ॿई शयूं तव्हां ते हराम। ज़मीन तां उभरंदड़ बाक़ी शयूं हड़ई तव्हां जे लाइ हराम। ज़मीन मजा कणक, सारियूं, चांवर, दालियूं, बसर, गोगड़ू, टमाटा, पटाटा सभई ज़मीन मां, सभु हलाल। का बि शइ तव्हां ते हराम न आहे, हर शयूं हलाल। हाँ, जंहिं शइ में नशो हुजे हराम आहे, जंहिं शइ में ॻाल्हायो नशो हुजे हराम आहे, जंहिं शइ में ज़हर जो असर हुजे हराम आहे। जेका ज़हरीली शइ आहे इहा हराम आहे। जेका ज़हरीली शइ ऐं नशीली शइ, इहे ॿई शयूं मदीने वारे फरमाए तव्हां ते हराम। हज़ारे शयूं थियूं हराम ज़मीन मज़ा ॼमनि, हड़ई हलाल, पर भंग बि ज़मीन में जी। तमाकू, तमाकू हाणे इन तमाक में जदीद साइंसदाननि तहक़ीक़ कई आहे त इन तमाक जे अंदर हिकिड़ो ज़हर जो क़िस्म आहे, अंग्रेज़ी में सरबो आहे निकोटेन। निकोटेन हिकिड़ो ज़हर आहे, इहो तमाक जे बूटे में समायल आहे। जेकॾहिं तमाक जो पत्तो घणो खाइजे, खाईंदो वञे मुसलसल इस्तेमाल करे, या उनखे जूहे जी सूरत में या उनखे चबाइण जी सूरत में, त इहो निकोटेन जो ज़हर उन जे अंदर में जमा थींदो वेंदो थी सघे थो इहो असर उन जे फिफड़नि ते जमा थिए त फिफड़नि जो कैंसर थी सघे थो। इहो असर उन जे दिल ते थिए त हार्ट अटैक थी सघे थो। इहो ज़हर निकोटेन जो उन जे जिगर ते असर करे त चेहरे जी बीमारी, साई हेपेटाइटिस, जंहिंखे कांगड़ था चओ, जंहिंखे कारी साई था चओ, इहा बि थी सघे थी निकोटेन जे ज़हर मज़ा। मिठा हाणे जेको तमाक आहे, तमाक इन में ज़ाहिर थियो त ज़हर जो असर आहे, त पोइ तमाक मुस्तफ़ा यो हर्रम अलैहिमुल खबाइस, खबीस शयूं मुस्तफ़ा हराम करण आयो। इन आयत जे तहत हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पूरो किताब लिखियो आहे त तमाक जो इस्तेमाल हराम आहे। चओ तमाक जो इस्तेमाल, तमाक जो इस्तेमाल। सिगरेट में छा पवंदो आहे जी? भुंगरी में, सुल्फी में, बीड़ी में, हुक्के में, चिल्म में, मैनपुड़ी, पूरो मुकम्मल किताब लिखियो दस तमाक हराम आहे। हाँ, ऐं मदीने वारे साईं फरमात हराम शयूं मां तव्हां ते हराम करण आयो आहे, ख़राब खबीस शयूं उहे तव्हां ते हराम आहे। पुट, इस्लाम में जेको हलाल ऐं हराम जो तसव्वुर आहे उन में बुनियादी शइ इहा आहे, जेके शयूं इंसाननि जे जिंदगी जे लाइ, इज्जत जे लाइ, माल जे लाइ, जान जे लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि उहे हड़ई हलाल। जेके शयूं माण्हुनि जे इज्जत जे लाइ नुक़सान, माल जो नुक़सान, जान जो नुक़सान, ईमान जो नुक़सान, माल जो नुक़सान, पैसे जो नुक़सान, इन्हनि शयुनि खे मदीने वारे हराम कयो आहे। जेके शयूं हराम आहिनि उन्हनि में फ़ाइदो न आहे, जेके शयूं हलाल आहिनि उन्हनि में असांजे लाइ फ़ाइदा ई फ़ाइदा, नफ़ा ई नफ़ा।
सुभान अल्लाह। खाधे जूं 1000 शयूं आहिनि हलाल आहिनि। तव्हां अंगूर खाओ, इंजीर खाओ, ज़ैतून खाओ, नारंगियूं खाओ, ॾाढ़ूं खाओ, नाशपतियूं खाओ, नारंगियूं खाओ। वक़्तु पाणी कोन थो करे जी। हड़ई तव्हांजे लाइ हलाल आहिनि, पर भंग न पियो, ॾोॾी न पियो, चर्स न इस्तेमाल कयो, हीरोइन न इस्तेमाल कयो। ये हराम आहिनि। इन्हनि मां जान जो नुक़सान, माल जो नुक़सान, पैसे जो नुक़सान, इज़त जो नुक़सान, जन शयुनि में नुक़सान आहे। मदीने वारे इन्हनि खे हराम करार ॾिनो, जन शयुनि में फ़ाइदो आहे। मुस्तफ़ा उन्हनि खे उम्मत जे लाइ हलाल। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हराम छो हराम आहे? उन में अकुल जो नुक़सान आहे, उन में जान जो नुक़सान आहे, माल जो नुक़सान आहे, इज़त जो नुक़सान आहे, सिहत जो नुक़सान आहे। उन जे करे उहा शइ हराम आहे। पर जेका शइ हलाल आहे उन में जान जो फ़ाइदो आहे, ईमान जो फ़ाइदो आहे, सिहत जो फ़ाइदो आहे, तव्हांजे बच्चन जो फ़ाइदो आहे। अंग्रेज हिकिड़ो डॉक्टर आहे, उन लिखियो आहे त जिथे को सिगरेट थो पिए उन जे 3 मीटर चौधारी, 3 मीटर हेॾे 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 जिथे सिगरेट पीजे थो 3 मीटरनि ताईं दूहो वञे थो। उन दूहे जी जेका बूह वञे थी, इन 3 मीटरनि जे अंदर में अगरि को नंढो स्थञ पिया को ॿार सुतल हुजे, इन दूहे जो असर जेॾीमहिल ॿारड़ो साह खणंदो, इहो दूहो उन ॿारड़े जे फिफुड़नि में दाख़िल थींदो, उन खे फिफुड़नि जी साह जी बीमारी थींदी। इहो नंढपण में ई ॿारड़ो बीमार थी पवंदो। जीअं जीअं वॾो थींदो तीअं तीअं इन जी बीमारी वधंदी वेंदी। सिगरेट पी तूं ऐं लोड़े तुंहिंजो मासूम बच्चो, उन बच्चे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो? मां बाद वारा मूंखे जवाब ॾे। इन थञ पिया त बच्चे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो तूं सिगरेट जा कश हणी पंहिंजे बच्चे खे बीमार करी, उन खे कैंसर जो मरीज़ बणाई, उन खे लादवा बीमारियुनि में इस्तेमाल करी। मिठाइयो अकुल नाहे या दानाई नाहे, इन में बच्चे जो नुक़सान, माल जो नुक़सान। हिकिड़ो पैकेट घणे थो मिले? 600 रुपया भी मिले। साईं फरमाइनि था 600 में भी मिले थो। भला हल्के में हल्को बि 2800 बधो त महीने जा घणा थी विया? वापारी थोरो हिसाब कयो तकड़ा। 7,500 महीने जा, वरी साल में 12 महीना 7,500 हिकिड़े महीने जा, त 12 महीननि जा घणा थिया? वरी 5 साल पिए, 8 साल पिए, ॻाल्हि वञी लखनि किरोड़नि ताईं पहुती। मिठा हलाल पैसा हराम बणाई, बीमारी में ख़र्च करी। तू मुठ ते हिते झले वरी हीअं चपटी वॼाई। हिकिड़ा वरी वात मां सिगरेट जो कश वणी, तूं हो वरी नक मां कढंदा। पैसो फूक तमाशा ॾिस। हाणे हीअं कर, इहो कश हणी पोइ अछो कपिड़ो आहे न, इनखे थोरो पुसाए पोइ इहो धूओ इन थियण हीअं फूकण। हिकिड़ी फूक, 2 फूकूं, 3 फूकुनि खां पोइ इहो अछो कपिड़ो कारो थी वेंदो, काराटिजी वेंदो। 3 फूकुनि सां तुंहिंजो अछो कपिड़ो कारो। पर रोज़ानो 500 फूकूं जेके अंदर में थो हणी, इन अंदर जो हाल छा थींदो? इहा चिल मां न हुको, इन जो जेको नड़ आहे, इन नड़ खे केॾी महिल खोले ॾिसो न, इन जे अंदर में कारी खिर ॼमी वेंदी आहे।
खिर तह जमी वेंदा आहिनि इन नड़ जे अंदर केॾी कराण थी जमी वञे इहो दूहो जॾहिं तुंहिंजे अंदर में वेंदो तुंहिंजे अंदर जो कहिड़ो हाल थींदो क़ुरान थो फरमाए वयो हर्रिमु अलैहिमुल ख़बाइस मुंहिंजो नबी तव्हां ते ख़बीस शयूं हराम करण आयो आहे हाणे विस मदीना मुनव्वरा में वाशरूम में वञा पियो त उते इहे लहबान हेठि ॾाकण था इहे साम्हूं बोर्ड लॻल हुयो उन ते सिगरेट छापियल हो उन ते वरी इहे गिरास ॾिनल हो ऐं हेॾो लिखियल हो त वयो हर्रिमु अलैहिमुल ख़बाइस मुंहिंजो नबी तव्हां ते ख़बीस शयूं हराम करण आयो आहे हेठो लिखियो पियो वदुखानु ख़बीसुन ऐं दूहो बि ख़बीस शइ आहे दूहो बि नापाक गंदी शइ आहे मुंहिंजो नबी इहा गंदी शइ तव्हां ते हराम करण आयो आहे पोइ जंहिंखे सिगरेटनि जी आदत आहे न अॼु महिरबानी करे ॿाहूं थो ॿुधां छॾियो सिगरेटनि जी पुछा नथा छॾे सघो फोटा खणी अचो मां तव्हांखे पढ़ी थो ॾियां मुफ़्त में पैसा बि न वठंदो साहब मुफ़्त में पढ़ी इंशाअल्लाह इन दूहे जी तव्हांखे धप बि न वणंदी न आहे फ़ाइदो इन में ख़बीस शइ आहे इन खां पाण खे बचो पाण खे बचायो पंहिंजे बच्चनि खे बचायो पंहिंजे दोस्तनि खे बचायो हाणे हिकिड़ो चङो भलो बीड़ी पीए ई कोन अरे हे पी त टोटो ॾींदुसि हथ में हाणे पी त ॾिस यारू है त पी ॾिस मज़ो त वठी ॾिस पैसा त कोन थो वठां हिकिड़ो भेरो ॿ भेरा टे भेरा आख़िर हुनखे हेराए विझो चङा भला माण्हू बि बुरी संगत जे करे बुरी यारी जे करे उहे चङा भला माण्हू बि बुराइयुनि में मुब्तला थी विया चओ इहे बुरियूं आदतूं मुंहिंजे नबी हराम करार ॾिनियूं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो खाधे पीते जे शयुनि में ॿ शयूं न खाओ न पियो न इस्तेमाल कयो जंहिंमें शराब हुजे या नशो हुजे या जंहिंमें ज़हर जो असर हुजे इहे ॿ शयूं खाधे पीते में तव्हां ते हराम आहिनि ॿी सॼी दुनिया पई अथव खाओ पियो कुलू वशरबू वला तुसरिफू खाओ ऐं पियो पर अजायो ख़र्च न कजो हीअं सुभाणे जेकमाबाद जे घिटीअ मां घुमजे त नालीअ जे मथां चांवर हारिया पिया आहिनि सुकदासी चांवर खुश्का ज़रदा हारिया पिया आहिनि अहिड़ा चांवर अहिड़ो पोड़ जेको ईद ते बि ग़रीब नथा खाइनि हे गटर में उछलाए थो छॾे कुझु शर्म अचे थो तोखे कुझु हया अचे थो खाधे जी शइ पीअण जी शइ उहा क़ीमती शइ के ग़रीब खे नथो ॾी पाड़े में तुंहिंजे को मिस्कीन आहे को ग़रीब आहे को ॾुकड़ियल आहे उन खे ॾफो नथो ॾी उन खे मानी गिरह नथो खाराई साईं फरमायो जेको कंहिंखे गिरह मानी जो खाराए कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उमरतिन मक़बूल के मानी खाराई गिरह गिरह जे एवज़ में रब तोखे हज मबरूर उम्र मक़बूल जो सवाब ॾींदो हिकिड़ी प्लेट में 15-20 गिरह त हुजण खपनि करे आज़माइजो त हिकिड़ी प्लेट में चांवरनि जा घणा गिरह था पवनि जे हिकिड़ी प्लेट मौली साहब जी पारत थई पेश माम जी पारत थई भांगे जी पारत थई हे वीचारा पंहिंजा घर छॾियूं तव्हांजे मस्जिद खे आबाद कयूं इन्हनि आलमनि जी इज़त कयो तुंहिंजी पगार घणी आहे चइसि 50,000 साईं 70,000 पूरी नथी पए ऐं मौलवी खे घणो था ॾियो 10,000 12,000 मौलवी जा बच्चा नांग त न आहिनि मिटी खाईंदा उन्हनि जा बि ख़र्च आहिनि न शादियूं गमियूं औलाद अयाल मौलवी जो बि त आहे न मदरसे में
में पढ़ाए तो तांजे बच्चन के कुरान तो पढ़ाए, तव्हांजे औलाद के दीन तो पढ़ाए। इन्हनि आलमनि जी इज्जत कयो, उन्हनि जी सुठी पघार मुक़रर कयो, भलो खाधो घर में ठाहियो, हारियो न, विञायो न, गटरनि में न उछलायो। हाणे अॼुकल्ह त माशाअल्लाह डूंगा है, डूंगे में जा कॾी जेतिरी ज़रूरत आहे ओतिरो खाधो खाओ, बाक़ी डूंगे में जेको पियो आहे इहो त ओभर बि न आहे न, इनखे छो था उछलायो, छो था ज़ायो कयो? इहो ज़ायो करणु क़ुरान फरमाए थो इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन, अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइरो आहिनि। तव्हां ज़बान सां चओ अजाए ख़र्च करण वारा, वरी वरी चओ, मुंहिंजी ॻाल्हि आहे, क़ुरान जी ॻाल्हि आहे। क़ुरान फरमाए थो अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि। तव्हांखे अंदाज़ो आहे न, घर जा 5 भाती आयो, 8 आयो, 10 आयो, अलाह वधाए भली 100 भाती थियो, पर मानी एतिरी ठाहियो जेतिरी ज़रूरत आहे। जे वधी वञे हारियो न, उछलायो न, के ग़रीब जे पेट में पइजी वञे, रब तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब लिखी छॾी। के गरीब के खारा, के मिस्कीन के प्यारे, के उन्यारे जी संभाल व युतीमून तआम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा। पंहिंजी ज़रूरत जे हूंदे बि ग़रीबनि, मिस्कीननि, यतीमनि खे मानी खाराइनि था। या अल्लाह जे महबूब मक़बूल बाननि जी निशानी आहे। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे, हसनैन करीमैन हिकु दफ़े नाचाक थी विया। इमाम हसन नाचाक, इमाम हुसैन नाचाक थी पिया। खातून अतहर ऐं मौला अली ॿिन्ही बास बासी त बचड़ा चङा भला थींदा, त नफ़ली 3 रोज़ा रखंदासीं। बास पासियूं बास जा 3 रोज़ा नज़ुर पासियूं। अल्लाह कयो त शहज़ादा चङा भला थी विया। बास मुताबिक मौला अली भी रोज़ो रखियो, खातून अतहर साइण भी रोज़ो रखियो। जेॾीमहिल रोज़े जी अफ़तारी जो वक़्तु थियो, नबी जो पाक घराणो, खाधे जी का घणी शइ न हुई, खजूर जूं ॻड़ियूं हुयूं, कुझु जवन जी मानी जा टुकड़ा हुया। जेॾीमहिल अॻियूं रखिया ऐं बांग जो इंतज़ार हुयो, बांग अचे त रोज़ो अफ़तार कयूं। दरवाज़े ते सक थियो, मां मिस्कीन आहियां, मुहम्मद करीम जे बच्चन जे दर ते आयो आहियां, मां मिस्कीन आहियां, भुख लगी आ। मौला अली साइण ॾे ॾिठो, पाक दामन अली ॾे निहारियो, हिक ॿिए में चयूं अॼु बुखारा पाणी पी रोज़ो खोलींदासीं, पर मिस्कीन खे दर तां ख़ाली न मोटाईंदासीं। वरी ॿियो ॾिहाड़ो नफ़ली रोज़ो रखियो। रोज़े अफ़तारी जो टाइम थियो, फ़क़्रे खान वादे मुस्तफ़ा इख्तियारी हो, इज़्तिरारी न हो, मजबूरी जे करे न हुई त ख़ुद इख्तियार कयो हुयो। बस सिर्फ़ चंद खजूर जूं ॻड़ियूं, थोरी का खाधे जी शइ हुई। दर ते ससु थियो, मां असीर आहियां। अल्लाह वास्ते नबी जे घराणे वटां ख़ैरात मिले। खातून अतहर चयो पंहिंजे घोट अलीअ खे अॼु असां पाणी पी गुज़ारो कंदासीं, पर ग़रीब खे दर तां ख़ाली न मोटाईंदासीं। ॿियो ॾींहुं बि ईअं ई गुज़री वियो। वरी टियों रोज़ो बास जो खोलण जो टाइम थियो। वरी दरवाज़े ते सदा आई, मां यतीम आहियां, अल्लाह वास्ते ख़ैरात मिले। उहा खाधे जी शइ उन यतीम जे हवाले करे पाण पाणी पी छॾियूं। मुंहिंजे महबूब जे पाक घराणे उम्मत खे सबक़ सेखारियो, वयुतीमून तआम अला हुब्बिही
मिस्कीनन व यतीमन व असीरा। अज तो वट साइल तो अचे तो मुंह चिपो थो करी, शकिल ख़राब थो करी, मुंह परते फेराए तो छड़ी। मिठा इएं न अल्लाह ॾिनो आ, माल रब जो आ, दौलत रब जी आ, तू चवी थो मुंहिंजो माल आ, हदीस कुदसी आ। साईं फरमाइनि था अल्लाह तो फरमाए अल माल माली वल अग़निया वुकलाई। माल माल चई तो मुंहिंजो माल, मुंहिंजो माल, यो माल अल्लाह जो माल आ। जेके मालदार हैं ये अल्लाह जे तरफा वकील हैं, इन्हनि खे हुकुम आ पाण खाओ, अल्लाह जे गरीब मिस्कीन माण्हुनि ते ख़र्च कयो। फमन बखिल मिन वुकलाई अला अयाली अज़क़्तुहु वबाली फला उबाली। जेके मालदार मुझे मिस्कीनन ते रहम न कंदा, उन्हनि जी संभाल न लहंदा, मां रब उन्हनि खे पंहिंजो अज़ाब चखाईंदुसि, मूंखे कंहिंजी परवाह बि कान्हे। गरीब के 5 रुपया ॾियण ॾुखिया था लॻनि। फज़ूल ख़र्ची ऐशन ते, ज़िनाउनि में, चोरियुनि में, जुआ जो मवाली, जुआ जो हराम आ, व्याज जो हराम आ। माली मामलात जे अंदर वापार कयो हलाल आ, व्याज जो हराम आ। थकजी पिया आहियो? हक़ चवंदो सां, सच चवंदो सां, ईंदड़ साल मूंखे न घुराइजो। वो मिठा कुरान फरमाए थो त तव्हांजे लाइ मूं रब हराम कयो आहे व्याज खे, हलाल कयो आहे वापार खे। الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا. माण्हू चवंदा जीअं व्याज आहे तीअं वापार आहे, वापार व्याज मिली ॻाल्हि साॻी आहे, ॻाल्हि साॻी कोन्हे। ये अटकल बाजियूं न कर जेके वापार वारा अला जहिड़ो व्याज तेड़ो वापार, बसि पंहिंजो वापार वरी नालो मटाईंदा, वाधी सूद इंटरेस्ट नाला मटाईंदा। रब थो फरमाए त ॿुधो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा। अल्लाह ताला हलाल कयो आहे वापार खे, हराम कयो आहे व्याज खे। व्याज वठण, व्याज खाइण, व्याज पीअण, व्याज जी शाहिदी ॾियण, व्याज लिखण, व्याज पढ़ण, व्याज जे मथां वापार बनाइण, इहे सभु हराम आहिनि। सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए, जेकमाबाद वारा तवज्जो कजा, हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए, हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए, एॾो ॾोहो आहे जीअं कापे जे अंदर वञी पंहिंजी जीजल माउ सां ज़िना करे। अॼु माण्हू गुनाह नथा सम्झनि। अॻे वाञा व्याज खाईंदा, हाणे चङा भला सुवारियूं बि वॾियूं मुसलमान बहन तस्बीह हथ में अल्लाहुम्मा सल्ले कम पियो हले। मुसलमान सदाए व्याज वठे, रिश्वत वठे, रिश्वत वठी पैसा गॾु करे बंगलो ठाहे, मथों लिखंदो हाज़ा मिन फज़्ल रब्बी। वडेरा साहब मूंखे ख़बर आहे, ऑफिसर साहब जेको इहो फज़ल रब्बी तो गॾु कयो आहे न, मर्द ख़बर पवे, मर्द ख़बर पवे। मिठा साईं फरमायो लअनल्लाहु राशी वल मुर्तशी वराइश बैनहुमा। रिश्वत ॾींदड़ ते अल्लाह जी लानत आहे, रिश्वत वठंदड़ ते अल्लाह जी लानत आहे। रिश्वत जी दलाली करण वारो
हाणे पुलिस वारो सूबेदार पाण त कोन वठंदो न, विच में वरी एजेंट, दलाल, कम ठाहिण वारो कागज रखीस ना क्यों बाबा पंहिंजो फाइल के टंगू थींदियूं त चुरंदियूं न, टंगू लगाईस न, टंगू माना हाणे रुश्वत घुरंदो न, अबा ॾिनो पुट छुटे जो, इहो कोड वर्ड आहे, ॾिनो पुट छुटे जो कोड वर्ड आहे, माना पैसा ॾे त तुंहिंजो फाइल निकिरे न। ओ मिठा ओ मुजाता, व्याज हराम आ, रिश्वत हराम आ, ऐं वापार हलाल आ। नौकरी कर, सही ड्यूटी कर, सही तरह सां पूरी ड्यूटी ॾे, जेतिरनि कलाकनि जी पघार थो वठी। हाणे मास्टर साहब ईंदो, क्लार्क ऐं मास्टर ॿिन्ही जी पाण में लह विचड़ हूंदी, हफ़्ते में वञी सॼे हफ़्ते जूं शयूं करे ईंदा। हाणे हुकूमत ठाहियो आहे बायोमेट्रिक अंगूठा ॾेखारियो, हे अंगूठा हथ जा ठाही वेठा आहिनि, पाकिस्तानियुनि खे अलाह ख़ुशि करे, जुगाड़ जा त कारीगर आहिनि। ओ मिठा दुनिया वारनि खे धोखो ॾींदे, माण्हुनि खे धोखो ॾींदे, पर मुंहिंजो वाहिदुल क़हार रब ॾिसण वारो, कंहिंसां ज़ुल्म कई, कंहिंजा हक़ खाधई, कंहिंसां नाजाइज़ी कयई, कंहिंसां नाइंसाफ़ी कयई, अल्लाह ॾिसण वारो आहे, समीउम बसीरा, अल्लाह यअलमु मन ख़लक़ व हुवल लतीफ़ुल ख़बीर। छा उनखे न ॼाणंदो जंहिंखे पाण पैदा कयो अथई, उहो ई बाख़बर आहे, उहो ई अलीम आहे, ॼाणण वारो आहे, ख़बर वारो आहे, उहो रब ॾिसे थो। अटकलूं न कर, हलाल खाओ, हराम खां पाण खे बचाए। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, इन्नल्लाह तय्यिबुन वला यक़बलु इल्ला तय्यिबा। अल्लाह पाण बि पाक आहे ऐं उहे शयूं क़बूल कंदो आहे जेके पाक शयूं। इन्नल्लाह अमरल मोमिनीन बिमा अमर बिहिल मुरसलीन। अल्लाह मोमिननि खे उन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो आहे जे ॻाल्हि जो पंहिंजे रसूलनि नबीअनि खे हुकुम ॾिनो, ईअं पैगंबरनि खे रब हुकुम ॾिनो त ए या अय्युहर रसूल कुलू मिन तय्यिबाति वअमलू सालिहा। ए मुंहिंजा रसूलो, ए मुंहिंजा पैगंबरो, पाकीज़ शयूं, हलाल तय्यब शयूं खाओ, पोइ सालिह अमल कयो। इहो नबीअनि खे हुकुम ॾिनई, वरी नबीअनि जे पैरोकारनि खे, उम्मतुनि खे बि ईअं ई हुकुम ॾिनई जेको मुस्तफा करीम पंहिंजे जेकमाबाद वारे ग़ुलामनि खे हुकुम ॾिनो आहे। साईं फरमाइनि था, जेको हलाल कम करे तगारी थो खणे, दुकान लाथई, ॿियो लाथई, टियों लाथई, न वञो, हलियो वियो। हाणे वरी उहे थान वेड़े वरी साॻी जाइ ते खफ़ो आहे न, सौदो न वरितई। इन उथ वेह में दुकानदार थकिजी पियो। जो ॾींहुं ईअं आहे जीअं मुजाहिद, इहो इन दुकानदार जो अजुर आहे, इहो इन तगारी खणण वारे जो अजुर आहे। साईं फरमाए त हलाल कमाए, मेहनत करे, थकिजी पियो, थकल अचे लेटियो, ओ चिंघे थो, चिंघण सम्झो था न, थक जे करे दाह थो करे। साईं फरमायो इहो इन जे दाह करण बि तस्बीह आहे, इन जी थकावट जो बि अजुर आहे। इनखे उन मुजाहिद जो सवाब थो मिले जेको ॾींहं जो जिहाद करे, राति जो वरी सॼी राति नफ़िल पढ़े, इबादत करे, जेको सवाब इनखे मिलंदो, इहो उन महिनत मज़ूरी करण वारे खे भी रब अजुर ॾींदो। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा असहाबी वेठा, हिकिड़ो माण्हू ॾंडो मोटो मवाड़ ताज़ो तवानो
लठ हथ में बकरियूं कायूं पियूं वञनि, बकरियूं चारींदियूं। असाबनि उन खे ॾिठो, हल वाह हिन जी जवानी, वाह हिन जी ताक़त, वाह हिन जो कद काठ, हाउ जे जंग ते हले हा, जिहाद ते हले हा, बकरियूं थो चार। असां बि पाण में पिया ॻाल्हि कनि, होॾे त ॾिस बकरियूं धनार, हाउ जे हिन जो जिस्म ताक़त जवानी हैबत हशमत, हाउ जे जिहाद करे हा, हाउ जे जंग ते हले हा। हिननि असाबनि जी ॻाल्हि ॿोल हले पई त मदीने वारो साईं फरमाए छा पे चयो, या रसूल अल्लाह नौजवान ॾिठोसीं धनार हो, बकरियूं पियो चारे, असां हीअं पे चयो। साईं फरमायो त ॿुधो, मतां इने जो कुराड़ो पीउ मां हुजनि, बकरियूं चारे हलाल कमाए, पंहिंजे अबे अमड़ खे तो खाराए, इहो बि अल्लाह जे रस्ते में जिहाद करे रहियो आहे। मतां इने जी शादी शुदा घर वारी थसि, मतां इने जा नंढड़ा बचड़ा हिन, इहो कमाए बकरियूं चारे, 5 रुपया कमाए, ज़ाल खे हलाल खाराए, बच्चन खे हलाल खाराए, इहो बि अल्लाह जे रस्ते में जिहाद करे रहियो आहे। न पीउ अथसि, न माउ अथसि, न ज़ाल अथसि, न बच्चा अथसि, पंहिंजो ठल्लो सिर अथसि, पर चवे थो कंहिंखां पिनंदुसि न, घुर न कंदुसि, कंहिंखां हराम चोरी ज़ोरी ज़िना बुराई न कंदुसि, हलाल कमाए हलाल खाईंदुसि। साईं फरमायो पंहिंजे सिर खे हलाल खाराइण जे लाइ जे बकरियुनि जो धण थो चारे, इहो बि अल्लाह जे रस्ते में जिहाद करे रहियो आहे। वॾा हलाल कमाइण जे लाइ घर खां निकितो, कंहिं ॿिए मुल्क में हलियो वियो, मिसाल तो जेजमाबाद जा खोड़ मूं ॾिठा आहिनि मदीने शरीफ़ में, खजूर वॾा खपा आहिनि, के दुकान के पानी था भरनि, हितों बच्चन जे लाइ हलाल रोज़ी कमाइण जे लाइ निकितो। साईं फरमाए जेसी ताईं मोटी पंहिंजे घर नथो अचे, तेसी ताईं मलाइक उन जो राति ॾींहुं अजुर ऐं सवाब वेठा लिखनि। पर तवजो चाहींदुसि, घर खां निकितो हलाल कमाइण जे लाइ, घर खां निकितो, पोइ रस्ते में या उते जिते कमाए थो को हादसो थी वीचारो मरी वियो, परदेस में मरी वियो, ॿियो हो हलाल कमाइण जे लाइ परदेस में मरी वियो। रब फरमाईंदो जिते वफ़ात कई अथसि, जिते घर अथसि, इहा ज़मीन मापियो, घणा मेल थींदा, घणा किलोमीटर थींदा। मलाइक चवंदा मौला 500 मेल परे वियो हो। रब फरमाईंदो हाणे 500 मेल जन्नत जी जागीर लेके थो ॾियां। 1000 मेल परे वियो, हाणे तो 7 समुंड पार में माण्हू वेठा आहिनि, ओवरसीज़ माना समुंडनि जे परियां, समुंड पार, जेके वीचारा परदेस में वञनि था हलाल कमाइण जे लाइ, बच्चन खे हलाल खाराइण जे लाइ। ये न तो उते वञी कुदत कनि। अॼु हिकिड़ी वीडियो ॾिठी अथमि, बैतुल्लाह शरीफ़ में कमु था कनि, तुंहिंजूं क़ीमती शयूं हिते ॿधियूं अथनि, हिते मथों कमीज़ वर्दी पातल आहे, हिते अंदरि उहे शयूं, हुनजी फोटो कढी वरी सऊदी गवर्नमेंट रखियो आहे, हे तव्हांजा लक्षण। हराम न खा, जिते कम करी, जंहिंजो कम करी उन सां सचो थी, उन सां दगाई न कर, ॿियाई न कर, हलाल खा, बच्चन खे हलाल खाराए, इहा बि तुंहिंजी इबादत आहे, इन जो रब वटा जुरा। हलाल खाओ हलाल पायो, खुदा जी रहमत हलाल में, हराम खा खुद बचो बचायो, खुद वॾी नहूसत हराम में। हलाल खाधो हलाल पीतो, सुकून ज़हनी करार आहे, हिते बि राहत
हुते भी जन्नत इहा सादत हलाल में निकाह हलाला जिना हरामा जिनसी ताल्लुक जिनसी ख्वाहिश पूरी करना वाहिद जरियो आ हलाल निकाह कर जे औरत तोखे दिल में पसंद अचे उन सां निकाह कर हिकड़ीअ मजा तुंहिंजी ज़रूरत पूरी नथी थिए फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा हिकड़ी न पूरी थे तो ब पढ़ण जो टे पढ़ण जो चार पढ़ण जो चैन ताईं मर्द के इजाजत आ व इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाहिदा जे डिजो था त अदल न करे सघंदा त हिकड़ी गंज अथव मस्जिद हराम शरीफ में वेठा हुजूं हिकड़े माण्हू चयोसी मां अॼु गिलाफ खे हथ जी दुआ घुरो आहे मुंहिंजा मौला मूंखे नई साल मिला 0 मीटर हुजे ॿिए वरी चयोसी मां गिलाफनि में हथ जी दुआ घुरी आहे अलाह जेका आहे साईं घुराए पाण मुंहिंजो फ़क़ीर ॿ टे अथई अची आहे हिकड़ी पर चैन जहिड़ी आहे हलाए सघो जिस्मानी ताकत अथव माली ताकत अथव अब्दुल करे सघो इंसाफ करे सघो बराबरी करे सघो ब पढ़ण जो टे पढ़ण जो चैन ताईं इजाजत आ व इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाहिदा जे समझो त अब्दुल न करे सघंदो त पोइ हिकड़ी काफ़ी आहे बस ॿियो तरीक़ो न इख्तियार कयो जिनसी ख्वाहिश के पूरे करण जे लाइ ॿियो तरीक़ो न अपनायो ज़िना हराम आ पराई औरत ॾे वञणु हराम आ ॾिसणु हराम आ छुहणु हराम आ मदीने वारे साईं फरमा वफ़ी बुद अहदुकुम अजरा तव्हांजे घर वारीअ में बि तव्हांजे लाइ अजुर साहबन जो आयाती आजुना शहवतहु बलना भी आजुर या रसूल अल्लाह असां जी खुशी पूरी के वरीने में अजुर मिलंदो साईं फरमाई या खुशी भला जे बाहर पूरी कयो गुनाह थींदो या न यानी जिना कयो तो गुनाह थींदो या न असां जो सी जिना तो गुनाह वा पाण फरमाए जे धारी औरत में वनी पंहिंजी जिनसी ख्वाहिश हासिल कयो था त हराम आ गुनाह वा पर पंहिंजी घर वारी ॾे अचो त उन में तव्हांजे अजुर ई सवाब हीअं घर वारी खे ॾिसे कि मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजी लॼ ज़ाल मुड़ुस खे ॾिसे मुड़ुस ज़ाल खे ॾिसे वरी खिलनि था वरी हीअं हथ हथ में मिलाइनि था साईं एॾा छा हीअं हथ हथ में मिलाइनि था ज़ाल मुड़ुस ॾिसी हथ हथ में मिलाए मुड़कनि था हिक ॿिए खे ॾिसी खिलनि था त अलाह बि ॾिसी ऐं खिले थो हदीस जा लफ़्ज़ आहिनि यद हथ अलाह ताला टहक ॾेई खिले थो फरमाए थो ॾिसो कीअं मूं इन्हनि खे हिलाल करे ॾिनो आहे ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां कीअं कुर्ब ऐं मुहबत था कनि हे मलाइको तव्हां छा थियो इन ज़ाल मुड़ुस ॿिन्ही खे मुरब बख़्शे छो कॾहिं त तव्हां वेचारी सां हथड़ो मिलाईंदा कयो हा कॾहिं हुनखे ॾिसी खिलिया आहियो गिरह ठाहे घर वारी खे खारायो त ॿिनि नफ़रनि जो सवाबु वो तकरीर पियो करे हवा घर वारी खे गिरह खारायो त ॿिनि नफ़रनि जो हिकिड़ो माण्हू बरो थी बीठो चईसी ज़ालूं हुजनि या हिननि जिनियुनि खे गिरह बाबा ज़ालूं आहिनि तव्हां न हज़रत साईं सैयद तैयब शाह के असीं खुशामदीद चऊं था भली करे आया साईं भली करे आया सैयद अब्दुल रहमान शाह जीलानी साईं वारन के खुशामदीद वेरो जमात वेरो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर
सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो मुझे आका हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रजी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ मुझे महबूब मदीने वाले साईं जी दरबार आ हिकड़ो शख्स आयो अर्ज तो करे या रसूल अल्लाह उदुल्लाह अन यजअलनी मुस्तजाब दअवा। या रसूल अल्लाह मुखे को दस दियो त मां मुस्तजाब दावत थी वञा जॾहिं बि दुआ घुरां मुंहिंजी दुआ रद्द न थी मुंहिंजी दुआ सदाई कबूल सदाई अथामी वञे। या रसूल अल्लाह अहिड़ो को मूंखे रस्तो ॿुधायो मुंहिंजी हड़ई दुआऊं रब वटि कबूल पइजी वञनि। साईं फरमायोसि अतब मतअमक तकुन मुस्तजाब दअवा। ए साद पंहिंजो खाधो पाकीज़ा बणाए पाक खाधो खा पंहिंजे पेट में पाक हलाल खाधो विझ तुंहिंजी हर दुआ कबूल कबूल कबूल। साईं फरमायो जंहिंजे पेट में हराम हूंदो आ इन्नल अब्द लयक़ज़िफुल लुक़मतल हराम फी जौफ़िही मा युतक़ब्बलु मिन्हु अमलुन अर्बईन यौमा। हिकिड़ो गिरहो हराम जो पेट में विझंदो आ 40 ॾींहं उन जो को अमल अल्लाह वटि कबूल न पवंदो आ। निमाज़ उन जी नथी अगामे रोज़ो उन जो नथो कबूल पवे दुआ उन जी नथी अगामे। जंहिंजे पेट में हराम हूंदो आ पर जंहिंजे पेट में हलाल खाधो आ उन जी कॾहिं बि का दुआ रद्द न थींदी आ। साईं फरमाइनि था पंहिंजे पेट में जेको हराम थो विझे अय्युमा अब्दिन नबत लहमुहु मिन सुहतिन वन्नारु औला जे पंहिंजे पेट जी ग़िज़ा हराम जी बणाई जंहिंजो जिस्म हराम कमाई ते पलियो आ इन जी जाइ जहन्नम जी बाहि में आ इन जी जाइ जहन्नम जी बाहि आ। जेको पेट में हराम विझंदो आ पर जंहिं हलाल खाधो हलाल पीतो हलाल पातो उन जी जाइ रब जन्नत में जो। वो ॿुधायो हलाल खाइबो बच्चन के हलाल खाराइबो जेको बच्चन के हलाल खाराईंदो न बच्चन जे अखियुनि में हया पैदा थींदो अदब पैदा थींदो बच्चा फर्मा बरदार थींदा। जंहिंजे बच्चन के हराम ते पाली न इहे बच्चा उनजा नाफरमान थींदा बेअदब थींदा बेहया बणजंदा। वो मिठा हलाल में रब तासीर रखी आ हराम में रब नहूसत रखी आ हलाल में बरकत रहमत निजात जन्नत हराम में नहूसत मुंहिंजा दोस्तो ज़िल्लत रुसवाई आ जहन्नम जी बाहि आ। पोइ ॿुधायो चेकमाबाद वारा अॼु खां वठी वाइदो कयो था त अॼु खां वठी हलाल खोड़ आहिनि जेके अॻे ई अमल करण वारा आहिनि पर जेके नवां अॼु ॿुधो था न पिया अॼु अहद कयो त इंशा अल्लाह ताला अॼु खां वठी कोशिशि कंदासीं हलाल कमनि जी हराम खां पाण खे बचाइबो हथु हथु खयो हथु वरी एतिरा सैयद सगोरा जीलानी बादशाह वेठा आहिनि इहे पुॼंदव मां ग़रीब छा कंदो क़ुरान ॿुधो नबी जो फरमान ॿुधो ऐं अञा बि अमल न कयो त पोइ सैयद पुॼंदव तव्हांखे। को मिठा अॼु अहद कयो इंशाअल्लाह जेके मुस्तफ़ा जा आशिक आहिनि सुहिणे नबी जा फर्मा बरदार आहिनि व्याज न वठ रिश्वत न वठ चोरी न कर नशो न कर भंग न वापराए ज़िना न कर ज़ुल्म न कर बेहयाई जा कम न कर। मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त जंहिं माण्हू खे ख़बर आ त हीअ शइ हराम जी आ हीअ शइ चोराणी आ वरी बुआ ख़रीद तो करे चोरानी शइ मिली सस्ती मिलंदी आहे ख़बर अथसि चोरानी शइ आहे सस्ती वठे थो। साईं फरमायो त गुनाह में जेतिरो चोर तेतिरो इहो ख़रीदार ॿिन्ही जो गुनाह हिकु जेतिरो।
हराम जी शे सस्ती मिलंदी है न पोइ वठंदा न मिठा हलाल खा बच्चन के हलाल खारा ड्यूटी सही अदा कर मास्टर साहब बाऊं तो बजाए ड्यूटी सही कर बच्चा रुलाए छजा दई टेबल ते टंग ते रखियो वेठो हफ्ते जो सही करे ही तो बस किला रखे बई सीधा होडे विंदा वो मिठा हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो नेकी जे रस्ते ते हलो सोने नबी जो फरमान बुधी उन्हें जे मता अमल करने वाला ये मुझे सोने हबीब जा सच्चा आशिक सच्चा गुलाम हिन इनन जेला हिते भी भलाई हुते भी भलाई इहो तरीको मदीने वाले साईं जो इहो तरीको मौला अली सोने हैदर करार असां जो रहबर अली अलिया दिलन जो दिलबर अली अलिया थकजी भी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह है असां जो मौला अली अलिया दिलन जो दिलबर अली अलिया असां अली जा अली असां जो ॾिसूं पोछा लाए दरबियन जो असां जो वारिस वली अलिया दिलुन जो दिलबर अली अली जा हुबदार आयो सोने अली जे तरीके के अपनायो सोने नबी जे सुन्नत ते अमल कयो हिते बि वाह वाह हुते बि बेड़ा पार थी विया अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैया इल्लल बलाग मुस्तफ़ा।